दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे ॾहों वॉल्यूम 60-35। एल्बम जो टाइटल जेको आहे तुंहिंजी दुआ खपे दिलबर, दुनिया जो हर सितम सहबो। ऐं हिन में इलाही गाना इंडियन धुन ते आहिनि ऐं हिन जी रिकॉर्डिंग जेका आहे न उहा ख़ासि आहे। ऐं हिन में हिकिड़ो जेको एल्बम जी रिकॉर्डिंग हुई इस्लामाबाद में थी हुई। उते हिकिड़ो सिंध जो मशहूरु फ़नकार अताउल्ला ईसा कैली उहो बि एल्बम हिते करणु आयो हो। तो उन दौरान स्टूडियो जे ॿाहिरां फ़ोटू निकितल आहे शमन अली, अताउल्ला ईसा कैली ऐं कुझु शमन अली जा दोस्त आहिनि, शाइर आहिनि जेके हितां उन सां गॾु विया। उन्हनि जी तस्वीर बि आहे, हीअ तस्वीर ॾिसो। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट्स उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे रज़ा मोहन बलोच, लिखियो आहे ज़बरदस्त महफ़िल। उनखां पोइ आहे शाहिद अली सां, तो नाज़ सीरीज़ कंप्लीट कजो। बिल्कुलु अदा कंप्लीट कंदासीं। उनखां बाद ॿिया कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। उनखां बाद यूज़र वहीद अहमद, नाइस वीडियो वहीद अहमद, दिलूं मोकिलियण वॾी महिरबानी अदा। उनखां पोइ ॿियो दोस्त आहे बादशाह अहमद सोलंकी, ज़बरदस्त अदा। हसन अहमद मर, ग्रेट वीडियो एम प्रोडक्शन, नाइस वीडियो अदा, वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब लख लाइक। अञा हिकु ॿी कमेंट्स आहे उहा शामिलु कयूं। उनखां बाद एल्बम जे बारे में हलंदासीं। दोस्त आहे शहबान सोलंकी, नाइस वीडियो शहबान सोलंकी, आल सॉन्ग सुपर हिट अदा, वॾियूं महिरबानियूं। तव्हां कमेंट्स कयो था, मूंखे शौक़ु जाॻे थो अञा बि घणो कमु करण जो। ऐं हिकिड़ो हे नओं दोस्त आहे, उनजी कमेंट्स आहे, चैनल जो नालो HK बर्ड्स, वाह साईं वाह, ऐसी डिटेल देते रहो, वॾी महिरबानी था कुर्ब। पंहिंजो नालो कमेंट्स में ज़रूरु लिखंदा कयो त जीअं नालो आऊं खणा। एल्बम में साइड में ॾिसो ॿ शाइर, नौजवान शाइर आहिनि, हेॾो ज़ुल्फ़कार मंगी ऐं बशीर अहमद बुके जो। बशीर अहमद बुके जो खे ॾाढी मुछ आहे, बाक़ी हू प्लेन आहे। हिते नौजवान छोकिरो आहे, को 16 साल को 17 साल जो, पर हिते बि शाइरी करे थो पियो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन में जेके गीत सुपर हिट आहिनि, हाणे पहिरियों कलाम आहे ॾिसो, तुंहिंजी दुआ खपे दिलबर, दुनिया जो हर सितम सहबो, इहो सुपर हिट गीत आहे। उनखां पोइ जेको कलाम आहे मुंहिंजी पसंदि जो कलाम आहे, इहो आउं घणो ॿुधंदो आहियां, सागर शाह जो कलाम आहे, सोन जहिड़ा लेखा कंदासीं भला तोसां कहिड़ा, तुंहिंजा सितम पिरी सोन जहिड़ा, सोन जहिड़ा, ज़बरदस्त। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में कोई बि गीत शामिलु न आहे, ठीकु आहे। उनखां पोइ आहे ॿियो कलाम आहे दीदार, इहो हिन जो शाइर आहे दीदार, शाइर आहे हिन जो कलाम आहे, मुंहिंजे लाइ संग दिलि आहे ॾाढो मुश्किल, कीअं विसारे छॾियां, हाणे इहो इंडियन धुन ते आहे। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, तोसां मिलण थो चाहियां, तोखे ॾिसण थो चाहियां। उनखां बाद आहे फोक धुन आहे, हीअ तमामु बहितरीनु ही गीत आहे, सुपर हिट ही बि आहे। मोहबत जे मारियल मरीज़नि खे ॾिसजांइ, कुठल इश्क वारनि शहीदनि खे ॾिसजांइ, हुज़ूरनि साईं जी शाइरी आहे। ऐं ॿियो बि आहे फोक धुन आहे इहे शायदि ॾिठो वञे त ससवी पुनू जे बारे में आहे, कल्ह शाम सहेलियुनि सां हू रांद नचाए पई। ऐं उनखां बाद आहे कलाम जेको आहे, विछड़ी वएं तूं पोइ बि रग रग में रहीं थो, इहो बि इंडियन धुन ते आहे ऐं इहो बि सुपर हिट कलाम आहे। ॿियो कलाम आहे वहीद हकड़े जो शराबी तो कयो शराबी, इहो बि इंडियन धुन ते आहे। ऐं उनखां पोइ आहे जावेद जो कलाम आहे, भला कर भला मुंहिंजा भाग भिटाई। उनखां पोइ आहे
गुलाम कादिर घायल जो कलाम आहे आख़िरी। रंग बरंगी चूड़ियूं बाहुनि में पाए। उन खां पोइ शाइर शिकारपुर जो वही धकिड़ो सिलेक्शनकार वही धकिड़ो आहे। हिन में वही धकिड़े जी तस्वीर न आहे। दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।